नाज़रीन हाणे वाक़े वठी हलंदासीं फैज़गंज में 3 महीना गुज़रण बावजूद बरसाती पानी निकाल न थियो। रहवासी परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन महिल सां पेश आहे बासित चांग की हीअ रिपोर्ट। फैज़गंज बरसात जूं तबाहकारनि जो को बि अज़ालो न थी सघियो आहे। माण्हू ऐं माल मुसलसल मरंदा रहनि था। घर जी दीवारूं किरंदियूं रहनि थियूं, पर ज़िले इंतज़ामिया घूर निंड सुतल आहे। फैज़गंज में बरसात ख़तमु थियण खां पोइ 3 महीना गुज़री वञण बावजूद बि बरसात जो पाणी 7 खां 8 फुटनि ताईं बीठल आहे। हर तरफ़ पाणी पाणी आहे। 50 खां वधीक ॻोठ मुसलसल पाणी में रहण सबबि मुंहनि जो दड़ो बणिजी रहिया आहिनि। कचा तोड़े पका घर ज़मीन में दसिजी विया आहिनि, पर फैज़गंज जे ॿोॾि मुतासिर वावर करण लाइ को बि अमली क़दम न खयो वियो आहे। इज़तदार माण्हू रोड जे किनारनि ते खाना बदोशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। फैज़गंज मीरवा खे बारिश त ॿुड़ियो ई ॿुड़ियो, पर ॿाहिरियां पाणी आयो। इंतज़ामिया खे बि चयो आहे, कमिश्नर खे, DC खे, हिते फैज़गंज में जेको तव्हांजो SDM वेठो आहे, नाअहल तरीन माण्हू आहे ऐं करप्ट तरीन माण्हू आहे। उहो जेको आहे सो इहे सभु शयूं हुन खां कोई पुछे त बाबा तो वटि जेको रिलीफ आयो आहे उन जो रिकॉर्ड ॾे, ऐं तो जेको रिलीफ जे मद में जेको आहे पैसा ड्रॉ कया आहिनि उन जो रिकॉर्ड ॾे। ऐं इहे जेके माण्हू हिन वक़्तु बि जेके आहिनि बंधनि ते रोडनि ते वेठा आहिनि, इन्हनि जे लाइ तूं छा थो करे, त तव्हांखे हू कुझु न ॿुधाए सघंदो सवाइ इन जे त साईं असां कयूं पिया अवल त हू तव्हांखे मिलंदो कोन। 3 महीननि में बीठल पाणी बदबूदार थी चुको आहे। ॻोठाणनि तरफ़ां मोल ढोर उन में उछिराइण सबबि इहो पाणी ज़हरीलो थी चुको आहे, जंहिंमें अंदरि घिरण सां चमड़ीअ जी बीमारियूं ऐं ॿियूं केतिरियूं वबाई बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। मच्छरनि मक्खियुनि ऐं ॿिए ज़हरीले जी तंजे करे डेंगी, मलेरिया, गैस्ट्रो ऐं ॿियनि बीमारियुनि इलाइक़े में तबाही मचाए छॾी आहे। हारी माण्हुनि जूं कमाई जो वाहिद ज़रियो ज़राअत हिन साल ईंदड़ साल बि थियणु नामुमकिन आहे। पाणी जेको आहे असांजे अकरीअ खां वठी हेसी ताईं जेको आहे पाणी निकिरी न सघियो आहे। हिन जो वॾे में वॾो सबबु इहो आहे त जेके पाणीअ जा जेके लंघ आहिनि उहे लंघ बंदि थी विया आहिनि। जेके मोरियूं आहिनि उहे मोरियूं सभु दोस्तनि बंदि करे छॾियूं आहिनि। जेकर पाणीअ खे रस्तो ॾिनो वञे हा त थी सघे थो अॼु खां अॻु में ई पाणी जेको आहे सो ही पंहिंजो हितां किथे बि पाणी बीहे कोन निकिरी वञे हा। छो जेके असांजा बनियूं ॿारहं फसूं सभु ॿुॾी विया, मवेशी असांजा मरी विया। जेको गुज़र सफ़र में तमामु तंगी हालत आहे। तव्हांजे साम्हूं आहे सॼो मंज़र जेको तव्हां ॾिसी सघो था त केॾो ज़ुल्म आहे असां ग़रीबनि सां। ऐं असांजो एतिरे क़दुरु आहे त असांजे घरनि जो पाणी कोन थो निकिरे, उहो ई पाणी वाइदा सभु कूड़ा थी विया, पैसा सभु खाई विया ऐं को रिलीफ कोन्हे। ॿी हिकिड़ी हैरत कंदड़ ॻाल्हि इहा आहे त सिंध हुकूमत हिकिड़ो नोटिफिकेशन जारी कयो आहे जंहिंमें ॼाणायो वियो आहे त 37 करोड़ जा बादाम विराया विया आहिनि ऐं जंहिंमें 1 करोड़ जो गाह जेको माल जे लाइ न जानवरनि जे लाइ गाह विरायो वियो आहे। हाणे इहा सम्झ नथी लॻे त उहे बादाम कीअं खाधा ऐं इहो गाह कंहिंजे माल खाधो। हिन हेतिरे पाणी जो ज़िम्मेवार सिर्फ़ु बरसाति न आहे, पर बाअसर माण्हुनि तरफ़ां पाणी जी नेकाल खे बंदि करण सबबि फैज़गंज खे हिकु ढंढ जी सूरत अख़्तियार करे चुकी आहे, जंहिंमें 20 खां वधीक इंसानी जानियूं, सवनि जी तादाद में जानवर मरी चुका आहिनि। पर DC खैरपुर ऐं ॿिया अमलदार सिर्फ़ु फोटो सेशन ताईं महदूद आहिनि। हज़ारे माण्हुनि जी बुख हड़ताल, रोड ब्लॉक, खैरपुर ॾांहुं पैदल मार्च बावजूद बि पाणी नेकाल न थी सघियो आहे। ड्रेनेज नथा हलाए सघनि, हिते माण्हू जेके दरबदर आहिनि उनखे रिलीफ प्रोग्राम नथा ॾेई सघनि, त इस्तीफ़ा ॾेई झंझर आहिनि। पाणी खे निकिरण लाइ हिकु प्लान इहो बि जोड़ियो वियो त झटा लॻाए पाणी खे फैज़गंज वाह में लोड़ियो वेंदो, पर बदकिस्मती सां उहे झटा बि रुॻो कागज़नि में ई हली रहिया आहिनि। संदन ख़र्च जूं रसीदूं ठही रहियूं आहिनि, तेल जो ख़र्च निकिरी रहियो आहे, पर अमली तौर ते कुझु बि न अची सघियो। इहे झटा केतिरनि ॾींहंनि खां बंदि पियल आहिनि। कैमरा टीम सां गॾु बासित चांग, धरती TV, फैज़गंज।